दोस्तों अॼु जी नई अपडेट में तव्हां सभिनी पहिरीं प्यारनि खे दिलि वारनि खे सिंधी भेनरुनि खे ख़ुशि आमदीद। अॼु रिव्यू कंदासीं मेगा सोप सियल पंहिंजा जंहिंजा अचण वारा एपिसोड ज़बरदस्त सनसनीखेज़ दिलचस्प थियण वारा आहिनि। पंहिंजावेरी ड्रामो दोस्तों हिकु बहितरीनु ऐं मतिलबु हिकु तव्हांखे ॿुधाईंदो हलां त अहिड़े मोड़ ते पहुतो आहे जंहिंमें हाणे सावण इन शइ जो वॾो भरपूर फ़ाइदो वठंदो। जाबर वारनि जो ढींगो ढेरी थी चुको आहे, हिकु चटी जे मथां चटी पिया भरनि ऐं सांवल ऐं उनजो सौटु हैदर वॾो कमु पटींदा। हाणे वार लिकी लिकी इहे कंदा त नालो जाबर वारनि जो बदनाम थींदो, वरी कॾहिं रूंडे वारनि जो बदनाम थींदो, ख़ासि करे जाबर वारनि जो। जाबर वारनि खे ई भलो धकु ॾियण वारा आहिनि, छो त जाबर हाणे बेटंगो फाथो आहे। इहो उठ जेको भला हाथी इहो हाणे जॾहिं किरंदो त अहिड़ो किरंदो फाको ॾेई त ज़मीन ई धुरी वेंदी। ऐं अचण वारे एपिसोडनि में सिकू जो फ़ाइदो थियो आहे, 15 लख तव्हां ॾिठो त उन खे मिलण वारा आहिनि। हाणे सकून सां हू खाईंदो। अहिड़े हिसाब सां हाणे क़ासिम जे लाइ मुसीबत आहे। क़ासिम खे तमामु जल्द सांवल पकिड़े खंभे खणी वेंदो। उहो वरी जाबर ईअं सोचींदो त इहो रुंडे वारनि ईअं कयो आहे या सिकू कयो आहे, यानी ज़बरदस्त सीन अचण वारनि अचण वारे एपिसोडनि में। दोस्तों तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त हाणे हसीना जे लाइ बि ख़ैर जी ख़बर न आहे। वीडियो पुॻो पंहिंजी पुॼाणी ते। अगरि अपडेट सुठी लॻे त शायदि खोसो वर्क यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर कंदा।